बुलेटिन की शुरुआत में वहां खबर ॾींदा तो जैकबाबाद में डीसी जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल से हादसे सबब ए सां फोत थी वियो आहे। हादसे सबब ए सां सांवल पहुर फोत ऐं ॿ एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अव्हां खे अपडेट कयूं पिया। जैकबाबाद में डीसी जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल सां हादसे सबब ए सां फोत थी वियो आहे। हादसे सबब ए सां सांवल पहुर फोत थी वियो, ॿ एहलकार ज़ख़्मी भी थी पिया आहिनि। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जैकबाबाद में डीसी जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल सां हादसे सबब ए सां फोत थी वियो आहे। हादसे सबब ए सां सांवल पहुर फोत ऐं ॿ एहलकार ज़ख़्मी थी पिया। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जैकबाबाद में डीसी जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल सां हादसे सबब ए सां फोत थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे जैकबाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी सां। ज़ैन, अपडेट कजो, ही पुलिस मोबाइल सां हादसो कीअं पेश आयो आहे? अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। डीसी साहब जो स्क्वाड हुयो उहो पंहिंजो जैकबाबाद खां जेको आहे रते ते साइड वञी रहियो हो त जन्नत शाह लॻे जेको आहे ॻड़ी सड़क उड़ाए उते चयो वञे थो त जेको आहे गाॾी जो टायर बर्स्ट थी पियो, जंहिंजे करे जेको स्क्वाड वारी मोबाइल जो टायर बर्स्ट थी पियो। उन मोबाइल में जेके सवार हिकु एसा सांवल पावर जेको तॾहिं त फोत थी वियो, जेके ॿ सिपाही ऐं जेको आहे ज़ख़्मी थी पिया। इस तरह से हद वारी पुलिस पहुची करे ज़ख़्मियुनि खे ऐं जेको आहे फोत जे लाश अस्पताल पहुचायो। जेको ज़ख़्मी आहे हिकु नासिर एहलकार आहे उहो, ऐं जेके ॿ ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे लाड़काणे मुंतकिल कराइण जी हालत गर्दी ॿुधाई वञी। सिलसिले में डीसी जैकबाबाद मामूल जी शेर चवणु हो त के कम सिलसिले रस्ते ते वञी रहिया हुई त रस्ते में हादसो पेश आयो आहे ऐं जेको आहे ज़ख़्मी थी पिया नौजवान हिकिड़ो फोत थी चुको आहे ऐं जेको आहे ज़ख़्मी नौजवाननि खे जेको आहे लाड़काणे मुंतकिल कयो आहे। जेको फोती ऐसा आहे सांवल पावर हुनजी जेको आहे लाश घर पहुचण ते जेको आहे घर में कोराम मची वियो आहे। जेको आहे हिन टाइम बि जेको लाश घर